बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, जीअं सिंध जीअं तव्हां ॼाणो था त ही कारूंझर जी नीलामी जो जेको मसइलो सरकार मुख़्तलिफ़ चालाकियुनि ऐं मकारियुनि सां इहो सरअंजाम ॾिनो पिए। जॾहिं बि सिंधी अवाम जे नज़रुनि में इहो इश्तिहार आयो, सॼी सिंध मजमूई तरह इज्तमाही शऊर सिंध जे क़ौमी सियासी कारकुननि, सिविल सोसाइटी, पढ़ियल गिढ़ियल माण्हुनि ऐं आम सिंधी माण्हुनि तमामु वॾो एहजाज कयो ऐं उन एहजाज खे अमली शिकिल ॾियण लाइ तरक़ी पसंद पार्टी नीलाम वारे ॾींहं ते DG माइंस जी ऑफिस ॾे धरणे जो ऐलान कयो। उन ऐलान अचण खां पोइ फौरी सिंध सरकार जे वज़ीरनि मुशीरनि वज़ातूं जारी कयूं ऐं वज़ातूं जारी करण खां पोइ जेको आहे उन्हनि इहो ऐलान वापसि वरितो। उन्हनि ऐलान वापसि वरितो त असां नोटिफिकेशन वापसि वठूं था, पर हाणे जेको तव्हां ॾिसो था त हिकिड़ो नोटिफिकेशन वापसि थियो। वरी जीअं मां अॼु सुबुह सोशल मीडिया खोले ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ दोस्तनि जा पैगाम हुआ त सिंध सरकार अंग्रेज़ी अख़बार में इश्तिहार ॾिनो आहे जंहिंजी वरी नीलाम जी तारीख़ 4 अगस्त ते रखी वई आहे त ही हुक्मरान, ही वज़ीर मुशीर, ही बाज़ कोन ईंदा पंहिंजी हरकतुनि खां, सिंध जे नीलाम खां, छो जो ज़रदारी जे नाले सां ई मशहूरु आहे। जंहिं सिंध खपाई ज़रदारी तो मां खपाई ज़रदारी, जंहिंजे नाले सां ई नाले सां इहो सिंधी लफ़्ज़ मनसूब थी विया आहिनि। उन्हनि माण्हुनि खां असां कहिड़ी तवक़ो रखूं? ही वज़ीर मुशीर हुकूमत जा ॾींहं पूरा थियनि पिया, वेंदे वेंदे ई धक करणु चाहिनि था। पर तव्हां यादि रखो, जीअं ॿिटे निज़ाम जे वक़्तु सिंध जे वज़ीरनि मुशीरनि जो सिंध जे ॻोठनि में पाण अचणु बंदि कराए छॾियो। जिथे को वज़ीर मुशीर वेंदो त उन्हनि जो टमाटनि ऐं बेदनि सां सिंधी माण्हू इस्तक़बाल कंदा हुआ। जेकॾहिं इहो नीलाम रद्द नथो कयो वञे, इहो नोटिफिकेशन वापसि नथो वञे त सॼी सिंध इन ते एहजाज कंदी, सॼी सिंध इन ते एहजाज कंदी ऐं हिननि खे माउ जी छटी जो खीर यादि ॾियारींदी। ॻोठ ॻोठ घटी घटी निकिरी त ॾिसिजो तव्हां इलेक्शननि में। इन जे करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, इन ॻाल्हि खे न विसारणो आहे। ही सिंध जो गॾियल फ़ैसिलो आहे त कारूंझर सिंध जी गर्दन आहे, कंध आहे, असांजो शान आहे, असांजो तारीख़ी विरसो आहे, हेरिटेज आहे। उनखे कंहिं बि सूरत में असीं कटण कोन ॾींदासीं, कंहिं बि सूरत में असीं उन कारूंझर जो नीलाम थियण कोन ॾींदासीं। हाणे जेकॾहिं सरकार इहे बदनीयती सां साज़िशी अटकलूं करे थी त पोइ छो न पाण सिंध जा माण्हू, पढ़ियल गढ़ियल इज्तमाही शऊर जा माण्हू गॾिजी करे पाण पंहिंजे वतन जे लाइ आवाज़ बुलंद कयूं। मां अॼु इन सूरताल जे ज़रिए सभिनी माण्हुनि खे इहो ॿुधाए थो छॾियां, हुकूमत खे ॿुधाए थो छॾियां त ही जेका लीज़ पॉलिसी तव्हांजी आहे इनखे तब्दील करणो पवंदो। पहिरियों सवाल इहो आहे त आर्कियोलॉजी जा माहिर विहारे तव्हां जेका बि रामसर साइट आहे, कारूंझर जूं जेके नंढियूं वॾियूं टकिरियूं ऐं तारीख़ी विरसो आहे, रूपले कोली जी मज़ाम जो ओञाण आहे, उन्हनि ओञाणनि खे महफ़ूज़ करण लाइ उन सॼे इलाइक़े में खारदार तार विहारे उन जूं हदबंदियूं तय कयो। सुभाणे जेकॾहिं मोहन जे दड़े जे हेठां का गैस निकिरी पवे, को तेल निकिरी पवे त तव्हां सिंध जे 5000 सालनि जे विरसे खे इन चंद डॉलरनि जे एवज़ तव्हां असांजी तारीख़ खे मिटाए मोहन जे दड़े खे ढाहे छॾींदव छा? जेकॾहिं कारूंझर जे विरसे खे तव्हां नंगर पार खे त टुकियो पिया, अलाए केतिरनि सालनि खां टुकियो पिया। जॾहिं खां ई वापारी माफ़िया वज़ीर मुशीर थी, MP MNA थी, पीपल्स पार्टी जी इन रिजीम में शामिल थिया आहिनि, तॾहिं खां इहा वढ कुट हले पई, ब्लास्ट थियनि पिया, मशीनूं पथर खणनि पियूं, एक्सीवेटर हलनि पिया, इहो सभु कमु थिए पियो। पर घटि में घटि हिकिड़ो तारीख़ी माग, उन तारीख़ी माग जो सिंध जा तारीख़दान, आर्कियोलॉजी जा माहिर, सकाफ़ती खाते जा माहिर, उन्हनि सभिनी माण्हुनि खे गॾु करे उन जूं हदबंदियूं कयो। उन खां पोइ ॿाहिरि जेको बि इलाइक़ो आहे जिथे तव्हांखे मैदनियात मिले थी, चाइना किले मिले थी, का तव्हांखे ॿी मिटी मिले थी,
को कोयलो मिले थो, को ग्रेनाइट ऐं मार्बल मिले थो, उन जी लीज़ जो बुनियादी फार्मूलो तय थियणु खपे त मक़ामी माण्हुनि खे उन लीज़ मां उन्हनि जो घणो शेयर हूंदो। थर जे मिसकिन माण्हुनि जो, सिंध जे मजमूई तौर माण्हुनि जो जेकॾहिं 80-90% सिंध जे माण्हुनि खे लीज़ मिले, थियणु त ईअं खपे त 100% सिंध जे मक़ामी माण्हुनि खे मिलणु खपे, जंहिंमें 55% थर पार्कर जा माण्हू ऐं प्लस जेके उतां जा मक़ामी ॻोठाणा यूसी में रहंदड़ माण्हू ऐं तहसील तालके में रहंदड़ माण्हू ऐं बाक़ी जेका डिवीज़न उन डिवीज़न जा माण्हू ऐं पोइ सिंध जे माण्हुनि खे ॾियणु खपे। ऐं जेकॾहिं ग़रीब माण्हुनि वटि खोटाई जे लाइ पैसा न आहिनि, मशीनूं न आहिनि, त उहे कंहिं बि बिज़नेसमैन खे पार्टनरी शिरकत करे पार्टनरशिप ठाहे उन सां गॾिजी साहिब हैसियत सिंध जे माण्हुनि सां गॾिजी हू उते एक्सकेवेशन करे सघनि था, ॻोल्हा करे सघनि था, जंहिंमें जेको आहे थर जे मिसकिन माण्हुनि जी क़िस्मत तब्दील थी सघे थी। तव्हां कोयलो कढो था, तव्हां ग्रेनाइट कढो था, तव्हां मार्बल कढो था, तव्हां ॿिया मिनरल्स कढो था, उन में सवाइ मज़दूरी जो हक़ बि सिंध जे मक़ामी थरी खे न आहे। उहो दरबदर उनजा वेड़ा वीरान थियनि था, ॻोठ ॾहनि था, असास ॾहनि था, उन्हनि जा माल जा वथाण ॾहनि था, उन्हनि जी तारीख़ सकाफ़त यादूं कब्रिस्तान अबनि ॾाॾनि जा ॾहनि था। ऐं चंद वापारी माफ़िया जेके क़ाबिली कंधारी आहिनि, जिन वटि हज़ारनि जी तइदाद में इहे मशीनूं, डंपर ऐं इन क़िस्म जा एक्सीवेटर्स वग़ैरह आहिनि। ऐं उन खां पोइ चौधरी साहिबान आहिनि जेके पंजाब जा, उन्हनि खे ॾियो था, ऐं चंद सिंधी ब्रोकर जेके बिज़नेसमैन शामिल आहिनि। बाक़ी अल्लाह ख़ैर सलाह, सिंध खे टुकियो, कटियो, बड़बांग कयो, वीरान कयो पियो वञे। असांजे ईंदड़ नसलुनि लाइ तव्हीं छा था बचायो? इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, पाण खे हिन ते एहजाज करिणो आहे, पाण खे इहा ॻाल्हि विसारणी न आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां पाण सिंध जी हिकु हिकु शइ जी हिफ़ाज़त कंदासीं, पंहिंजे तालीम जी, पंहिंजे माली वसीलनि जी, पंहिंजे तेल ऐं गैस जी, पंहिंजे सिंध जी तामीर तरक़ी जी। हिननि चोरनि करप्ट माफ़िया खां सिंध खे निजात ॾियारणी आहे त यादि रखो, पाण में हिमतूं पैदा कयो, पाण में इताद पैदा कयो। ख़सीस मफ़ाद, ख़सीस $2 जो मफ़ाद, को यूरोप अमेरिका जी वीज़ा, को नारा हणी वॾा वॾा नारा, उन ते दिलि जी तसली जे बजाए पंहिंजे वतन जे हक़ीक़ी मुहाफ़िज़ तौरु पंहिंजो किरदारु अदा कयो। इन करे अॼु मां हिन सोशल मीडिया जे ज़रिए ऐलान करणु चाहियां थो त मां जेको आहे सॼी सिंध जे अवाम खे अपील कयां थो, साञेवंदनि खे अपील कयां थो त 4 अगस्त जेको अंग्रेज़ी अख़बार में इश्तिहार आयो आहे, 4 अगस्त खां वठी जेसीं ताईं सिंध हुकूमत रहंदी, हिननि जी हूअं ई ऑफिशियली 11 अगस्त ते ख़तमु थिए थी, पर पोइ 9 ते ही असेंबली टोड़नि था, 10 ते टोड़नि था या 11 ते टोड़नि था। पाण जेसीं ताईं ही हुकूमत न वेंदी, 4 अगस्त खां वठी पाण हिन DG माइंस जे ऑफिस ते घेरो करे वेहंदासीं, को बि असां नीलाम थियणु कोन ॾींदासीं, ऐं हिननि खे ठले हथे घर मोकिलणो पवंदो। ऐं इंशाअल्लाह असीं सभु तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद।